My Shahid Hussain Channa from Government Boys Elementary School Atri. कुछ टाइम पहिरियों असां हिकिड़ी एप्लीकेशन स्टार्ट कईसीं पंहिंजे स्कूल में माय इंस्टीट्यूट डायरीअ जे हवाले सां, जंहिंजो नालो आहे माय इंस्टीट्यूट डायरी। ऐं काफ़ी सारा उन मां असां फ़ाइदा वरितासीं। 20 जून ते असां हिन खे स्टार्ट कयोसीं पंहिंजे स्कूल में। ऐं हिन जे थ्रू असां ॿारनि खे अटेंडेंस बि वठूं पिया, ॿारनि खे होमवर्क उन्हनि जे पेरेंट्स ताईं पहुचायूं पिया डेली मैसेज वाइज़। ऐं अटेंडेंस में जेके एब्सेंटीज़ ॿार हुया उन्हनि ॾे डेली मैसेज जे थ्रू उन्हनि खे इंफॉर्मेशन उन्हनि जे पेरेंट्स खे मिले पई त हीअ ॿार तव्हांजो एब्सेंट आहे। हिन महिल जीअं तव्हां सभई ॾिसो पिया था त सिंध में असां वटि पाकिस्तान में बल्कि आलमी लेवल ते करोना वायरस जो जेको आहे हले पियो थो मामिलो, इन मामले खे हैंडल त गवर्नमेंट करे पई थी, पर असां पंहिंजी ज़ाती तौर ते इन लाइ हिकिड़ो कुझु ॿारनि जे जीअं ॿारनि जी तालीम जारी रहे, असां कुझु फीचर्स हिन एप्लीकेशन में जेके आहिनि इस्तेमालु कयूं पिया था, जिन जो फ़ाइदो वठूं पिया था। उहे इहे आहिनि त ॿारनि जो होमवर्क डेली वाइज़ मैसेज जे थ्रू उन्हनि जे पेरेंट्स ताईं पहुचाए वेंदो। हीअ एप्लीकेशन आहे जेका मां तव्हांजे ॾाढो ॿुधाईंदुमि तव्हांखे माय इंस्टीट्यूट डायरीअ जे नाले सां। हिन में मुख़्तलिफ़ असांजा क्लासिस आहिनि, क्लास 10th 9th 7th 6th, ऐं हर क्लास जा स्टूडेंट्स असां वटि हिन में सेव थियल आहिनि। जीअं क्लास 6 आहे, 7 आहे। क्लास 6 खे अगरि जेकॾहिं ॾिसूं असां त हिन में टोटल असां सभिनी ॿारनि जा तस्वीरूं ऐं उन खां पोइ हुननि जी टोटल डेटा असां सेव करे रखी आहे। ऐं उन सां गॾु जेका गार्डियन आहिनि हिननि जा, उन्हनि जो मोबाइल नंबर बि सेव आहे। हाणे जीअं क्लास 6 आहे, जेकॾहिं असां क्लास 6 वारनि खे को होमवर्क ॾियणु चाहींदासीं त सिर्फ़ु हिकिड़े मैसेज जे थ्रू, पोइ जेकॾहिं उहो मैसेज असां जंहिं सब्जेक्ट जो होमवर्क ॾियणु चाहियूं त डेली असां उन्हनि खे होमवर्क ॾेई था सघूं। त इहे काफ़ी सारनि दोस्तनि सवाल पे कया कल्ह खां वठी त कहिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हां पंहिंजे स्कूल में इस्तेमालु कयो पिया था। त इन लाइ हिकिड़ो नंढड़ो असां वीडियो पेश कयोसीं जीअं ॿियनि दोस्तनि खे सहूलियत पेश अचे ऐं उहो आराम सां इहो कमु करे सघनि।